तोखे छा थींदो थो वञे तोखे ख़बर हुजणु घुरिजे त असांजी जंहिंसां उथड़ी वेहणी आहे से सभु सिंधी आहिनि ॿारहाड़ियुनि मां पढ़ी वधिया आहिनि हाणे जेकॾहिं ऑफिसर थी पिया त पोइ छा थी पियो हू को अंग्रेज़ न आहिनि जो असां परेशान थियूं भला जेकॾहिं अंग्रेज़ बि हुजनि त कहिड़ो फ़र्क़ु थो पए तव्हां सां बहस करणु अजायो आहे तव्हां वटि त हर ॻाल्हि जो उबतो ई जवाब आहे सिधी ॻाल्हि पियो करियां इन में उबते जवाब जी कहिड़ी ॻाल्हि आहे माहिन तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए हा जी पुछो अंग्रेज़ या को ॿी को माण्हू असांजी ॿोलीअ में पंहिंजे नाले जी तख्ती हणंदो उहो छो हणंदो असांजी ॿोली में तख्ती पोइ असां छो हणूं ॿोली असांजी माउ आहे ॿोली असांजी सुञाणप आहे ॻाल्हि त ॿुधायो मूंखे मानी हींअर बि चए तोखे यादि हुजणु घुरिजे चाचा साईं यानी तुंहिंजो वालिद साहब प्राइमरी उस्ताद हुयो हुनजे स्कूल में जेको बोर्ड लॻल हुयो उहो बि सिंधीअ में हुयो जंहिं ते तूं ख़ुदि पाण पढ़ीअ ॿियो त ठहियो पर चाचा साईं पंहिंजे घर जे ॿाहिरां जेकी काठीअ वारी तख्ती लॻाई हुई सा बि सिंधीअ में लिखियल हुई उन वक़्तु तो को इतिराज़ कोन कयो तॾहिं शायदि मूंखे एतिरो शऊर ई न हुयो शऊर जो इहो मतिलबु न आहे त माण्हू पंहिंजी असलियत विञाए शऊर जो मतिलबु इहो आहे त माण्हू पंहिंजे बुनियाद खां न हटे हिकिड़ी ॿी त ॻाल्हि ॿुधाए मूंखे हींअर न जॾहिं तूं पंहिंजे माउ जे घर वेंदी आहीं त उन सां कीअं मुखातिब थींदी आहीं मां त पंहिंजी माउ खे अमड़ या जीजल अमड़ करे कोठींदी आहियां न न पंहिंजी माउ खे अमड़ छो थी चई उते पे स्टेटस जो ख़्यालु रखंदी कर न पंहिंजी माउ खे मोम करे सघंदी कर न अम्मा वटि वरी स्टेटस छा जो ऐं ॿियो त मोम वग़ैरह चवण सां मूंखे उहा आसीस थोड़ी मिलंदी त पोइ पंहिंजी ॿोलीअ सां बि छा जो स्टेटस जेको सुकून जेकी आस जेकी राहत पंहिंजी ॿोली ॿोलण में मिलंदी आहे साथे ॿी ॿोली में मिलंदी छा तव्हां सां त बहस करण ई अजायो आहे तव्हां बिल्कुलु Are
प्यारी आसिंधी ॿोली सुठी आहे प्यारी हा सिंधी आहियां हा सिंधी आहियां हा सिंधी